डॉक्टर ये बिगड़े के सुबह है बिठवा रूपरा बिठवा मांडा पुरानो तो पड़ा आओ का भाईया दान यमरती वे सुबह दयो पर को चाहिए या बड़ा ओ बात ना जुल्म के या बाम दी बेवाई चोरी थी मुझे यतीम गवजरा के ये कोई डॉक्टर नाज़रीन नौशर फेरोज़ अस्पताल में गैस्ट्रो सबब हरीपुर जे पाड़े जे रहवासण 15 सालन जी नींगरी रेशमा धीअ मुख्तियार अली सोलंगी गैस्ट्रो सबब फौत थी वई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी मूजिब नींगरी जे वारसनि सिविल अस्पताल अंदर सहूलतुनि जी खोट ऐं दवाऊं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुननि लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़िम्मेवार डॉक्टरनि ख़िलाफ़ कदम खणी इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।